मज़लूम न्याण सां साथ जे वचन जे सिरे हेठि सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती ॾियारो भरपूर जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। जिते रवासनि पारां जेके नौजवाननि पारां अॼु सकाफ़त जो ॾियारो क़ौमी ईद जियां भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ सकाफ़ती रंग नज़र अची रहिया आहिनि। हिन वक़्तु रुख़ कंदासीं गंबट जो त गंबट में बि सकाफ़ती ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे गंबट मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर हाकिम भट्टी। जी हाकिम, सकाफ़ती ईद जे ॾींहं ते सॼी सिंध अजरक जे तिलस्मी रंगनि में ख़ूबसूरत ॾेख ॾेई रही आहे। उते गंबट में सिंध टीवी नेटवर्क ऐं गंबट प्रेस क्लब जे मेज़बानीअ में निकिरंदड़ सकाफ़ती रैली अजरक में इंडलठी रंग नज़र अचण लॻा। रैलीअ जी अॻुवाणी म्यूनिसिपल चेयरमैन हाजी अब्दुल लतीफ़ शेख, चिस्कम कारकुननि ऐं सियासी समाजी धुरनि वॾे अंग में शिरकत करे कई। संदन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त अॼु ईद वांगुरु ॾींहुं आहे। हीअ असांजी हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे का नई न आहे। हीअ असां शऊर पैदा कयूं था ईद नस्ल लाइ। ईद जो ॾियारो आहे ऐं असां हिनखे परजोश सां मल्हायूं पिया। दुनिया में सिंध जी सकाफ़त ईद जो ॾियारो मल्हायो वञे पियो। असीं सिंधी क़ौम महिमानात क़ौम आहियूं। धरतीअ जे हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद कयो। जे जदोजहद में कामयाबी नथी थिए त पोइ रियासत खां पंहिंजा हक़ विड़ी वठो। सिंधी माण्हुनि जी सकाफ़ती ईद आहे जेका असां जंहिं नमूने सां भरपूर मल्हाए रहिया आहियूं। असां हिन ईद जे ॾींहं ते अजरक ऐं टोपियूं पाइण सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मैसेज बि ॾींदासीं ऐं चवंदासीं ऐं अपील बि कंदासीं त सिंध खे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। इन रैलीअ खे सिंध टीवीअ जे सिरे हेठि मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन ते असां सेलिब्रेशन कयूं था। सकाफ़त जो जेको इहो ॾींहुं आहे असांजे लाइ हिकिड़ी ईद जो ॾींहुं आहे। असां सिंध जा माण्हू हिन ॾींहं ते जेको आहे सो ईद महसूस कंदा आहियूं। पूरो सिंध कुंवार जी सिंगारजी वियो। अॼु ही असांजो ॿधी जो सबूत आहे। असीं हिन ॾींहं ते वचन था कयूं त असीं सिंध धरतीअ सां हर जेको आहे सो हाल में निभाईंदासीं। सिंधी जे ॾींहं ते सलाम पेश कयो। सिंध असांजी माउ आहे ऐं हुन जो कल्चर जेको आहे हज़ार साल जी तारीख़ में जेको आहे उनखे वरजाईंदा आहियूं। काइनात जो वजूद आहे तॾहिं खां सिंध जो वजूद आहे, तॾहिं खां सकाफ़त धरती कल्चर ऐं ॿोली जो वजूद आहे। कैमरामैन जीएम भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध टीवी न्यूज़।